नाज़िर वगड़ शहर में तफरीही मरकज़ न हुअण करे शहरी 4 एकड़नि ते मुश्तमिल हुसैनी बाग जो रुख कनि था, जिते हर क़िस्म जो फ्रूट मौजूद आहे। उन हवाले सां ॾिसूं नादिर बुखैरी जी ही रिपोर्ट। नाज़रीन, हिन वक्त असां वगण भरिसां अल हुसैनी बाग में मौजूद आहियूं। अल हुसैनी बाग जिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके फ्रूटनि जा बाग आहिनि उहे हिते मौजूद आहिनि। उन खां अलावा जेकी सब्ज़ी आहे उहा फ्रेश ताज़ी सब्ज़ी बि हिते कई थी वञे। इन हवाले सां हिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके माण्हू आयल आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। ज़ाहिद हुसैन जो बाग आहे, मां हुनजो माली आहियां, पर परे परे जी ख़ल्क ईंदी आहे हिकिड़े इन जैतून खाइण जे लाइ, मज़ो ॾिसण जे लाइ। हर सब्ज़ी बि हिन में आहे। मशहूर बाग आहे, महांगो बाग आहे, किलो ई हलाईंदा आहियूं। सम्झो सुखड़ी करे छॾींदा आहियूं दोस्तनि खे। लाहौर पंजाब इंडिया ताईं असांजी बाग जैतून जो वञे थो पियो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, असांजी रोज़ी थिए थी पई। सेठनि खे बि पंहिंजो ॿ रुपया ॾियूं था, पाण बि खाऊं था पिया। शहर जे लॻ सिर्फ़ु हिते ई तफ़रीह करण लाइ असांजी संगत दोस्त जेके वगण शहर जा नौजवान बासलाहियत आहिनि, उहे तफ़रीह करण हिते अचनि था। हितां जो जेको ज़ैतूननि जो जिन्स आहे उहा तमामु बहितरीन आहे, जेका तमामु मिठी ऐं सुठी आहे। जीअं त असां हिन अल हुसैनी बाग ते घुमण आयासीं, असांजे हिते दिलि खे ॾाढो सुकून मिलियो आहे। वगण जे भरिसां ही अल हुसैनी बाग आहे, तमामु बहितरीनु। हिते ज़ैतूननि जा जेके वण आहिनि उहो खाइण में बि बाइक़त सां बहितरीनु मिठा आहिनि। ऐं हिते ॿी जेको आहे सो ॿिया जेके वण आहिनि उहे अंब ऐं जेको आहे सो हिते सब्ज़ी बि बहितरीनु थींदी आहे। ऐं असां जेको आहे सो जॾहिं बि बोरियत महसूसु कंदा आहियूं त हिन बाग ते हलिया ईंदा आहियूं दोस्तनि सां गॾु घुमण, ऐं हिते असांजे दिलि खे बिल्कुलु सुकून मिलंदी आहे। बाग आहे अल हुसैनी बाग ते तमामु घणो असांखे सुकून महसूसु थींदो आहे। ऐं हिते जॾहिं असां पंहिंजे दोस्तनि सां ईंदा आहियूं त हिते ई अल हुसैनी हिन बाग में ईंदा आहियूं, जिथे ज़ैतूननि जा वण आहिनि, जिथे ॿिया बि काफ़ी वण आहिनि, जिथे तमामु ताज़ी ऐं प्योर सब्ज़ी बि हिते मौजूदु हूंदी आहे। इन जे करे असां पंहिंजे घरनि ॾांहुं हीअ सब्ज़ी बि खणी वेंदा आहियूं ऐं हिते अचे ज़ैतून खाई ॾाढो असां में जेको महसूसु कंदा आहियूं, तमामु घणो सुठो फील कंदा आहियूं। त हीउ जेको बाग आहे, हिन बाग जे जेके हिते सब्ज़ी बि कई थी वञे त उहो ताज़े ऐं जेको आहे सो मिठे पाणीअ सां कयो वेंदो आहे। जेको अवाले दौरनि में खूह हूंदा हुआ, उहे खूहनि जे ज़रिए हिन जेको आहे सो बाग आहे उन बाग खे पाणी ॾियो वेंदो आहे। ऐं जेकी सब्ज़ी आहे उहा सब्ज़ीअ खे बि मिठो ऐं जेको आहे सो पाणी ॾिनो वेंदो आहे। उन सां ई जेको हिते सब्ज़ी थिए थो पियो उहो मुख़्तलिफ़ शहरनि जे तरफ़ बि असां मोकिलींदा आहियूं। ऐं माण्हू जेके आहिनि त वॾे हर रोज़ जेको हिते उन्हनि जो अचण वारो जेको रुझान आहे उहो तमामु घटि हूंदो आहे। माण्हू जेके आहिनि त शौक़ सां हिते हिन बाग में ईंदा आहिनि ऐं इंजॉय कंदा आहिनि। कैमरामैन एहसान टोटाणी सां गॾु नादिर अली मुगेरी, मेहरान टीवी न्यूज़ वगन।